ओम साईं राम। सुहिणी सुबुह। असां कलयुग में छा कयो आहे न, असां कलयुग में भॻवाननि खे मंदर में विहारे छॾियो। भाई तव्हां उते ई अंदरि वेठा हुजो, महिरबानी करे ॿाहिरि न अचिजो। असांखे जॾहिं खपे असां तव्हां सां गॾिजण ईंदासीं, बाक़ी तव्हां अंदरि ई वेठा हुजो। सतयुग में राम भॻवानु हूंदो, सभिनी सां गॾिजंदो, राज कंदो। त्रेता में कृष्ण भॻवानु आयो, एॾियूं लीलाऊं कयईं, गीता ॾिनई, सभु ॾिनई। पर हाणे कलयुग में छा आहे, असां भॻवान खे बंदि करे छॾियो। तव्हां चवंदा ईअं न, ईअं कीअं थींदो, भले भॻवानु अचे ईअं करे। त हुनजी हिकिड़ी सुठी कहाणी थो ॿुधायां। हिकिड़ो भॻवान जो डिवोटी हो, हुनजो साड़ियुनि जो दुकानु हो। हमेशह रोज़ु सुबुह जो मंदर में वञी दर्शन करे पोइ पंहिंजी दुकान ते वेंदो। भॻवान खे चवंदो अची अचो असांजे घर में, असांजे दुकान ते अची करे किने पेर घुमाए वञो, पेर घुमाए वञो। भॻवान रोज़ु ॿुधंदो हुउसि। आख़िर किनी भॻवान चयईंसि, भई मां तो ते जाम ख़ुशि थो आहियां, अॼु मां तुंहिंजे दुकान ते अचां थो। चई पर हाणे ॿ ॻाल्हियूं यादि रखजांइ। हिकिड़ी, मां तोखे ॾिसणु ईंदोमांइ, ॿिए कंहिंखे ॾिसणु न ईंदोमांइ। चई हा मंज़ूरु आहे, मंज़ूरु आहे, तव्हां आया माना मुंहिंजे लाइ केॾी वॾी ॻाल्हि आहे, केॾी वॾी ॻाल्हि आहे। ॿियो, जेसि ताईं तूं न चवंदे न, मां उतां न वेंदोमांइ। चई अरे ॿियो छा खपे मूंखे, कमाल था कयो, इहा ॻाल्हि चवण जी ॻाल्हि आहे। तव्हां अचो, तव्हां पंहिंजा पेर घुमाए पकिड़ो। चई ठीकु आहे, मां तूं दुकानु खोले आराम सां पूॼा करे वेह, मां 11:30 बजे अची करे हिकु कुंड में वेही रहंदोमांइ। बसि तोसां गॾु ई हूंदुसि मां, तूं चिंता न कर, तूं मूंखे पियो ॾिसंदे, हा, बाक़ी ॿिए कंहिंखे मां ॾिसणु न ईंदुमि। चई हा इहा मंज़ूरु आहे, मंज़ूरु आहे। जाम ख़ुशि थी करे दुकान ते अचे थो, दुकान ते पूॼा करे सफ़ाई करे वेह थो करे। भॻवानु बि 11:30 बजे अची तेसि हुनजो ग्राहक न आयो करे। भॻवानु साइड में अची वेही थो रहे, हू दर्शन हथ जोड़े चए थो हथ बथ न कंहिंखे ॾिसणु, तूं यू एंड मी। चई ठीकु आहे। हिकु पहिरियों ग्राहक अचेसि थो त हिकु साड़ी ॾेखारियसि, ॿी साड़ी ॾेखारियसि, टी साड़ी ॾेखारियसि, चौथी साड़ी ॾेखारियसि, पंजी साड़ी ॾेखारियसि। हुनखे काई पसंदि ई न अचे। चई इससे और अच्छा दिखाओ। चई मैडम आपका बजट कितना है। चई बजट बस 3,000 तक होना है, उसके ऊपर नहीं होना चाहिए, पर बजट इतना ही है करके। तो दिल में ख्याल है बजट तो 3,000 है, यानी कि साड़ी खपे 5,000 वारी। माई सुधरंदी कोन, हीअ माई जा कम ईअं थी करे। वरी थॉट पाण खे संभाली, साम्हूं भॻवानु वेठो आहे, न वरी चुप थी वियो। वरी हुनखे 5,000 साड़ी बि ॾेखारियईं। चईसि 5,000 उनखे वणियसि। चई ये 3,000 में दो ना, मेरे को 3,000 का, मेरा बजट 3,000 है। चई मेरा इसमें खर्चा भी नहीं निकलेगा, मैं तुमको 3,000 में कैसा देगा, समझ में नहीं आता है तुमको। अभी ऐसा नहीं होगा, आप 5 का मैं आपको 4,500 करके देता हूँ करके। हाणे चई खर्चा भी नहीं निकलेगा, एक्चुअली 2,000 जी साड़ी हुअसि। हिते बि कूड़ ॻाल्हाई। चयो हाणे मां हिकु कूड़ ॻाल्हायो, वरी ॿियो कूड़ ॻाल्हायो, वरी मुंहिंजा मन में ख़्याल बि सभु ग़लति था अचनि हिन मां सॼो ॾींहुं। त कीअं कमु हलंदो। वरी आख़िर उहा माई नथी वटे, हली थी वञे। वरी मन में ख़्याल आहे थी, सुबुह जो बोनी बि न थी, ग्राहक बि सुठो कोन्हे, कीअं कमु हलंदो। वरी ॿियो ग्राहक आयुसि, हुन सां गॾु हिकिड़ी ॿुढी माई बि गॾु हुअसि करे। हाणे 2 ॼणा अचनि न, माना मुसीबत। चङा माना शइ काई न वठंदव, ऐं शयूं जेके ॾिसण लाइ सॼो टाइम वेस्ट कंदव। जेका उनजी धीअ हुई उहे अलॻि शयूं चूज़ करे, ॿुढी जेका उहा अलॻि शइ चूज़ करे, ऐं ॿिन्ही में काई पसंदि थिए न। 2 कलाक लॻी वियसि। अंदरि में एॾो गुस्सो पियो अचेसि हुनखे, हीअ छा आहे, ग्राहक आहे, हीअं हूअं आहे। पर पाण खे वरी ठाहे पियो छॾे, छाकाणि साम्हूं भॻवानु वेठो आहे। त जेके हुनजा नेगेटिव थॉट्स पिया अचनि, वरी हुनखे रोके पियो छॾे। ॾाढी तकलीफ़ में वेठो करे। हाणे भई छा करे, मन में थॉट्स त ग़लति ईंदा। हाणे ग्राहक बराबरि न आहे त छा करे भला। ईअं करे ॿियो ग्राहक बि थी वियो। ॾाढी हुनखे तकलीफ़। ग्राहक जे अंदरि मन में गुस्सो करिणो आहे, पर साम्हूं ॾेखारिणो बि न आहे। वरी टियों ग्राहक बि आयो। टियों ग्राहक ज़ाल मुड़ुसु आया। हाणे मुड़ुस जी बजट जेका हुई उहा हुई 2-2.5 हज़ार।
ऐं जोए पई शयूं ॾिसे 5000 जूं, हाणे ग्राहक ठहे कीअं? वरी हिनखे मन में अंदरि गुस्सो, अॼु त मुंहिंजो ॾींहुं ख़राबु आहे, हीअ त सभु ग्राहक मुंहिंजा बेकार था अचनि, सुबुह खां हाणे मंझंदि 3 थी वई आहे, अञा हिकिड़ो ग्राहक बि न आयो आहे, मुंहिंजो धंधो बि न थियो आहे, ऐं प्लस मुंहिंजे मन में जेके थॉट्स पिया अचनि उहे मां नथो कंट्रोल करे सघां। हाणे मां छा कयां? जीअं टियों ग्राहक वञे थो, भॻवान खे हथ थो जोड़े, भॻवान तव्हां पंहिंजे मंदर में वञो, छाकाणि त छा आहे प्रॉब्लम इहो आहे कि ग्राहकनि जो प्रॉब्लम न आहे, पर जेको मां पंहिंजो थॉट्स कहिड़ो कढो आहे उहो मुंहिंजी तबियत ख़राबु करे छॾींदो। मां तव्हां सां अची मंदर में गॾिजंदो आहियां, हिते महिरबानी करे न वियो, मां कूड़ बि नथो ॻाल्हाए सघां, कूड़ सोचे बि नथो सघां, ऐं मुंहिंजे मन में जेके ख़्याल अचनि था उहे बि ग़लति था अचनि, वरी पाण खे रोकणा था पवनि। महिरबानी करे मूंखे माफ़ु कयो, मूंखे माफ़ु कयो। ओम साईं राम, ओम साईं राम।